बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन जी ॻाल्हि में हाज़िर आहियूं। मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्ला कुंबर। नाज़रीन हर साल आबादगार जेको फ़सुलु लहंदो आहे उनजे लाइ दावूं कंदा आहिनि त उन्हनि खे अघु ॾिनो वञे। हिन साल बि कमंद जा आबादगार जेको आहे रोडनि ते आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि त खेनि अघु न ॾिनो वञे, न रुॻो अघु ॾिनो वञे पर उन सां गॾोगॾु शुगर मिलूं बि जेको आहे उहे हलायूं वञनि। सिंध में टोटल 38 शुगर मिलूं आहिनि जेके हिन वक़्तु बंदि पियल आहिनि, जिन पंहिंजी अञा पीड़ाई शुरू न कई आहे, उन्हनि पंहिंजी चिमनियूं न ॿारियूं आहिनि। न रुॻो इहो पर ॿिए पासे जेको आहे कमंद जो फ़सुलु उहो ख़राबु थी रहियो आहे। आबादगार जेको आहे रोडनि ते अची विया आहिनि। अॼु आबादगारनि जो हिकिड़ो पूरो वफ़द जेको आहे सिंध हाई कोर्ट कराची पहुतो, जिते उन्हनि जेको आहे दरख़्वास्त जी उन्हनि जी ॿुधणी थी। जस्टिस अदनान इक़बाल जी अदालत में जेको आहे ॿुधणी कई वई दरख़्वास्त जी, जंहिंमें आबादगारनि मौक़ुफ़ अख़्तियार कयो त कमंद जी वक़्त सिर पीड़ाई न थियण जे करे जेको आहे कणिक जी फ़सुल में जेको आहे कणिक जो फ़सुलु न पोखे सघिया आहियूं, उन में देरि थी रही आहे। अदालत सेक्रेटरी ज़राअत ऐं केन कमिश्नर ते कावड़ जो इज़हार कंदे धुरियुनि खे जेको आहे नोटिस जारी कयो आहे, उन्हनि खे तलब करे वरितो आहे। ॿिए तरफ़ सॼी सिंध में आबादगार जेको आहे उहे रोडनि ते आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि, परेशान आहिनि त कमंद जो अघु केरु ॾींदो, अघु केतिरो मुक़ररु थींदो, शुगर मिलूं कॾहिं हलंदियूं। शुगर मिलुनि पंहिंजूं चिमनियूं न ॿारियूं आहिनि, पंहिंजी पीड़ाई शुरू न कई आहे, जंहिंजे करे न रुॻो आबादगार पर सवें मुलाज़िम जेके शुगर मिलनि जा मुलाज़िम आहिनि, सवें जेके पोरियत आहिनि उहे पिणु बेरोज़गार आहिनि, उहे पिणु परेशान आहिनि। इन समूरे मामले ते अॼु पाण तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो असुलु मामिलो आहे छा। हर साल जेको आहे कमंद जा आबादगार सरापा एहतिजाज हूंदा आहिनि, रोडनि ते ईंदा आहिनि, लठूं खाईंदा आहिनि, उन जे बावजूदि बि खेनि अघु न मिलंदो आहे। उन जे बावजूदि उन्हनि जा फ़सुल तबाह थी वेंदा आहिनि, फ़सुल ख़राबु थींदा आहिनि ऐं हू भुॻड़नि जी मुठ जेको आहे जी क़ीमत ते जेको आहे उहो पंहिंजो फ़सुलु ॾियण जे लाइ मजबूर थी वेंदा आहिनि। मूंखे स्टूडियो में जॉइन कनि था मीर अब्दुल करीम टालपुर साहब, पाण सिंध एग्रीकल्चर चैम्बर जा इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहिनि। गॾोगॾु मूंखे पैनल में जॉइन कनि था फ़ोन कॉल ते ज़ाहिद भुरगिड़ साहब, पाण आबादगार अॻवान आहिनि। नवाब ज़ुबैर टालपुर साहब आबाद अॻवान आहिनि। टंडो अलायार मां असांखे रिपोर्टर नसीर शाह ऐं बदीन मां असांखे असांजो रिपोर्टर दीदार मल्हा जॉइन कनि था। सभ खां पहिरीं मीर अब्दुल करीम टालपुर साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। आख़िरी मसइलो आहे छा हर साल, मतिलबु जीअं कमंद जो फ़सुलु लहंदो आहे त सभिनी खां पहिरीं त अघनि ते मामिलो हूंदो आहे त भाई अघु केतिरो मुक़ररु थिए। केॾीमहिल चवंदा आहिनि 450 रुपया मण, को 250 रुपया मण। इहो अघु केरु थो मुक़ररु करे, छो नथो इहो मामिलो हिकमल हल थिए। हर साल इहो ई मामिलो आहे। उनखां पोइ शुगर मिल जे मामले ते पाण ईंदासीं त शुगर मिलूं कंहिंखे हलाइणियूं आहिनि, कंहिंखे अघु मुक़ररु करिणो आहे, कंहिंखे इहे चिमनियूं ॿारिणियूं आहिनि, कंहिंखे पोरियतुनि खे रोज़गारु ॾियणो आहे। इहो चिमनियुनि जो जेको मामिलो आहे उहो कंहिंजे हथ में आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त महिराण टीवी जो थोराइतो आहियां जो आबादगार जहिड़े संगीन मसइलो जेको ख़ासि करे कमनि जो जेको हींअर क्राइसिस हले पियो, उन में मूंखे मौक़ुफ़ बयानु करण जो मौक़ो फ़राहम कयो। जी हा। अगरि ॻाल्हि बुनियादी आहे त शुगर मिलूं हमेशह जेको या गुज़िरियल काफ़ी सालनि खां इहा प्रैक्टिस हलंदी रहे थी। न रेट छा अञा ताईं कम जो रेट मुक़ररु न आहे थियो। मिलूं हिननि पाण चयो त बाबा पहिरीं अक्टूबर में हलंदियूं, अक्टूबर पोइ ख़तमु थियो, पोइ नवंबर जो रिंगट हलियो, पहिरीं नवंबर, 15 नवंबर, नवंबर बची ख़तमु पियो थिए, अञा मिलनि जी का ॻाल्हि ई कान्हे। जी हा। अच्छा, हिकु ॻाल्हि त इहा बुनियादी आहे त मिलनि जे हलण जी का ॻाल्हि कान्हे, पर बुनियादी ॻाल्हि इहा कम जो रेट ई मुक़ररु कोन्ह थियो आहे। सही, कम जो रेट मुक़ररु कोन्ह थियो त उन करे तव्हां जेको ज़िक्र करे चुका आहियो पंहिंजे उनवान में त आबादगार परेशान आहे, पोरित परेशान आहे, जेको मिल में कमाइण वारो पोरित परेशान आहे, हर मकतब फ़िक्र जो माण्हू जेको आहे जेको हुन सां लाॻापियलु आहे। जी हा, लाॻापियलु आहे, जेको कम जी कटाई करण खां वठी पोखी करण खां वठी जेको मिल में पोरियो करण वारो सभु माण्हू परेशान आहिनि। सभिनी जी रोज़ी जी ॻाल्हि आहे। चाहे तव्हांखे ख़बर त गुज़िरियल जेके बि फ़सुल रहिया आहिनि, टमाटो, बसर, कमंद फुटियूं या उन जो जेको हाल रहियो आहे, हिकिड़ो हुनजो एवरेज न रहियो ऐं भाॼियुनि जो बि रेट कोन्ह मिलियो। आबादगार टोटल अॻे ई क्राइसिस में आहे, पर हिननि आबादगार खे चौवाट ते बीहारे छॾियो आहे। मौजूदा सूरत हाल में ॾिसो न, जॾहिं शुगर मिलूं 1950 फैक्ट्री एक्ट तहत हिनखे शुगर मिलूं हलाइणियूं आहिनि ऐं हिननि खे रेट मुक़ररु करिणो आहे। सही, रेट मुक़ररु करिणो कोन्हे। कमंद खणनि बि पंहिंजी मर्ज़ी सां, हलाइनि मिलूं पंहिंजी मर्ज़ी सां, रेट पंहिंजी मर्ज़ी जो ॾियनि, तौर बि पंहिंजी मर्ज़ी जी कनि, वैराइटी पंहिंजी मर्ज़ी जी, माना टोटल आबादगार पाबंद आहे। छा आहे जो असुल में मिलूं जेके आहिनि से जेके वेठा आहिनि हुकमरान उन्हनि जूं आहिनि। तव्हांजे टोटल पाकिस्तान में 88 शुगर मिलूं आहिनि। जी हा, जंहिंमें 38 शुगर मिलूं सिंध में आहिनि, 4 KPK में आहिनि। जी हा, 44 पंजाब में आहिनि। ऐं गुज़िरियल साल असांजूं जेके आहिनि 38 शुगर मिल मां 32 शुगर मिलूं हलियूं ऐं 6 जी जेको मिलूं जो उन ख़राबी जे करे या उनजा पंहिंजा फॉल्ट हुआ या छा कोन हली सघियूं ऐं 32 शुगर मिलूं हलियूं। सही, तव्हांखे ख़बर आहे त हीअ छा कंदा आहिनि, हिकिड़ो इहो टेक्सटाइल इहो इन कंदा आहिनि त वक़्त खे थोरो करियो त असां कम पंहिंजी मर्ज़ी सां अॻिते खणूं ऐं आबादगार जेको ज़मीन आजी थींदी आहे उन में कणिक पोखींदो आहे। काफ़ी माण्हू जेके आहिनि सो छा जो उन में ख़ाली बनी न हूंदी आहे या बनी जेका क़ाबिल काश्त हुई उहा हूंदी आहे कणिक जे लाइ, जेका कम जे हवाले हूंदी आहे त उन में 4 दाणा कणिक जा चङा थी पवनि।
पर हिननि हर नमूने सां रेट कोन्हे, कणिक नथी पुखिजी सघे, आबादगार जो बाक़ाइदे इस्तेसाल आहे। छो त असुल में ॾिसो न, मिलनि जा मालिक पाण आहिनि, ऐलान करण वारा पाण आहिनि, मिलनि जा मालिक आहिनि, इहे मालिक वेठा आहिनि, उहो रेट क्लियर करे कोन था। छा हुननि मिलनि वारनि खे कहिड़ी मजाल आहे? ऐं तव्हांखे क्लियर थो ॿुधायां त हिकिड़ो कैन कमिशनर जेको आहे न, अथॉरिटी एॾी हूंदो जेको ऑर्डर कंदो, हुनजो इंस्पेक्टर पुॼंदो, उहो मिलनि खे कंट्रोल कंदो। अॼु उन जॻह ते मिनिस्टरनि सां असांजी मीटिंगूं थियूं थियनि, सभु ॻाल्हियूं थियूं, हुन खां पोइ बि जेको आहे गुफ़्तनि निशिस्तनि बर्ख़ास्तनि वारी पोज़ीशन आहे, इन पोज़ीशन में आबादगार सफ़र पियो करे, आबादगार सां हिकिड़ो वॾो मज़ाक़ कहे, आबादगार जो सोंसदो इस्तेसाल आहे। ऐं उनजे लाइ जेको बि जेतिरो बि तव्हां ॿुधो पिया, तव्हां पाण आई जी कोर्ट में दोस्त विया आहिनि, अरे इहे तव्हांखे प्रीमियम वठो या सब्सिडियूं वठो या ॿियूं जेके बि खायो वेठा आहिनि पैसा, जेके मिलूं खायो वेठियूं आहिनि, उन्हनि खे परवाही कोन्हे, उहे मिलूं पैसा खायो वेठियूं आहिनि। पर असां हर को हाणे जो पिया सोचूं भई तव्हां जेको रेट मुक़ररु करियो ऐं कमनि जो, तव्हांखे ख़बर त सिंध में एवरेज जेको आहे सो सिंध में तक़रीबन अथव 3 लख हेक्टर कमंद, तक़रीबन 7 लख एकड़ थो थिए, ऐं पंहिंजो जेका यील्ड अथव 600 मण, सो बि बहितर। ऐं पर जेकर सुठो वैरायटी आहे, सुठो वधीक ख़र्च करे थो, ऐं ज़मीन वधीक ज़रखे 800 मण। हाणे सॼी सूरत हाल में जेको 16 में टंडो अलायार मां थी अचूं ऐं असांखे टंडो अलायार मां जॉइन कयो नसीर शाह जी। नसीर शाह ॿुधाइजो त टंडे अलायार ज़िले में केतिरियूं शुगर मिल्स आहिनि ऐं उन्हनि जी छा सूरत हाल आहे, उन्हनि चिमनियूं ॿारियूं न ॿारियूं, आबादगारनि जो छा चवणु आहे हुते, कहिड़ो को अघु छा पियो हले हुते कमनि जो? टंडो अलायार ज़िले मंझि 3 शुगर मिलूं आहिनि, हिकिड़ी मेराण शुगर मिल, टंडो अलायार शुगर मिल, ॿी चंबड़ शुगर मिल। जी हा, टंडो अलायार में 3 शुगर मिलूं आहिनि, पर अञा ताईं बि हिननि टिनी शुगर मिलनि जेका आहे चिमनी न ॿारी आहे। चिमनी ॿारी आहे 5 डिसंबर जे नाले सां, त उहे मिलनि वारा चवनि पिया त असां 5 डिसंबर ते मिलूं चालू कंदासीं, पर अञा ताईं जेका चिमनी बि न ॿारी वई आहे। ऐं अॼु जेका 29 तारीख़ थी वई हली आहे, ऐं 90 एजेंट वग़ैरह कोन आबादगारनि खे ॾिना विया आहिनि। जॾहिं त आबादगार इन ई ॾियनि त मिलूं चिमनियूं ॿारीनि ऐं रेट सही नमूने सां तइ कनि त असां पंहिंजो कमाद कढूं। हालांकि आबादगारनि खे सख़्तु नुक़सानु पहुची रहियो आहे। आबादगार नंढा नंढा जेके आबादगार आहिनि, उहे मजबूर आहिनि चीचड़नि ते कमाद ॾियणु उन्हनि शुरू करे छॾियो आहे, जंहिंजे करे तव्हां टंडो अलायार ज़िले जे चौतरफ़ तव्हां रोडनि रस्तनि ते नंढनि वॾनि ते ॾिसंदो त चीचड़ा जेके लॻा आहिनि, माण्हुनि घाणा हणी ऐं ॻुड़ कढणु शुरू करे छॾियो आहे। हाणे आबादगारनि जो चवणु आहे त हिकिड़ो त मिल इंतिज़ामिया तरफ़ां असांखे रेट सही नथो ॾिनो वञे, ऐं हिकिड़ो त रेट सही नथो ॾिनो वञे, ऐं ॿियो त देरि जेका कई पई वञे त जेके असांजूं कणिकूं असांजे मुंडां पंहिंजो कमांड जीअं निकिरी वञे हलियो आहे, त मुंडनि खां पोइ उन मंझि असां कणिक जी पोखाई करियूं आहे, जेको आबादगार खे फ़ाइदो पहुचे आहे। जॾहिं त मजमूई तरह सां टंडो अलायार में हींअर 50% कमांड जेको घटि पंहिंजो पोखियो वियो आहे। उन ई करे इहो घटि पोखियो वियो आहे, जो हुनजो कारण आहे त मिलनि हिकिड़ो त इंतिज़ामिया तरफ़ां ऐं हुननि खे आबादगारनि खे सुठो रेट कोन पियो ॾिनो वञे, ऐं रेट न मिलण जे करे आबादगारनि मजबूरनि ॿियनि फसलनि ते लाड़ो कयो आहे। ऐं जॾहिं त आबादगारनि जा काफ़ी आबादगारनि जो इहो बि चवणु आहे हिकिड़ो त पाणीअ जो बहिरान थियो, उनजे करे बि घटिताई थी, ऐं ॿियो मिलनि वटि हुननि जा पैसा रहियल आहिनि जेके अञा ताईं हुननि खे कोन मिली सघिया आहिनि। हाणे इन सॼी सूरत हाल में जेको आबादगार आहे ॾाढो परेशान आहे, ऐं मिलूं जेके अञा ताईं न चालू थी सघियूं आहिनि, से हाणे ऐं जीअं 5 तारीख़ ताईं ॿुधाइनि त पिया 5 तारीख़ ते असां पंहिंजो चालू कंदासीं, पर चिमनियूं पंहिंजा न पंहिंजो ॿारियूं वयूं आहिनि, चिमनियूं न ॿारियूं वयूं आहिनि, एजेंट न ॾिना विया इहे। ऐं मज़दूर ख़ासि करे जेके कमाद जी कटाई जा हिकिड़ा त थर जा माण्हू उहे ईंदा आहिनि, ॿिया लाड़ मज़ा सारियल फसल जॾहिं ख़तमु थी वेंदो हलियो त लाड़ जा जेके मज़दूर तबिके जा माण्हू टंडो अलायार या ॿियनि ज़िलनि में ऐं उहे काफ़ी अची विया आहिनि हलिया, पर उन इहे बेरोज़गार वेठा आहिनि, अञा ताईं मिलनि जे तरफ़ां को बि अहिड़ो उन ऐलान न कयो वियो हलियो आहे। ऐं जॾहिं त टंडो अलायार ज़िले में खंड जो बि सख़्तु बहिरान पैदा थी वियो हलियो आहे, जेको 220 खां 214 रुपया पंहिंजो किलो खंड में मिली रही आहे, ऐं ॻुड़ जो अघु जेको आहे रेट आहे 200 खां 250 रुपया रेट आहे। हाणे आबादगार उन में आबादगार सख़्तु परेशान आहिनि, ऐं मजमूई तरह सां जेको आहे सो काफ़ी नुक़सानु आहे आबादगारनि खे। ऐं जे इंतिज़ामिया तरफ़ां इंतिज़ामिया तरफ़ां मिल खे अच्छा, हूअं अघु कहिड़ो मुक़ररु कयो वियो आहे टंडे अलायार ज़िले में? इंतिज़ामिया छा पई चवे, कहिड़ो अघु पियो हले हुते? अॼु ताईं आबादगारनि खां पुछिजे थो त आबादगार चवनि था को बि असांखे रेट न मिलियो आहे।
को बि रेट न मिलियो आहे केॾी उहो को बि ॿुधाइण लाइ तयारु सही न आहिनि कंहिंखां इंतिज़ामिया तरफ़ां या मिलनि तरफ़ां रेट को बि मुक़ररु सही न कयो आहे असांखे कोन रेट मिलियो को बि। ठीकु आहे नसीर शाह, असां तव्हांखां वधीक अपडेट वठंदासीं। नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं, ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं शुगर जे मामले ते पाण ॻाल्हाए रहिया हुआसीं। कमंद जो अघु, टंडेलया जी सूरत हाल खां तव्हां आगाह थिया। वापसि ईंदासीं मीर अब्दुल करीम टालपुर ॾांहुं। मीर साहिबु, हीउ जेको मामिलो आहे मतिलबु मुस्तक़िल तौर ते हल छो नथो थिए? मां तव्हांखां पहिरीं बि इहो ई सुवाल कयुमि त आख़िर का पॉलिसी का अहिड़ी अञा ताईं छो न आई आहे जो हर साल जेको आहे आबादगार रोडनि ते हूंदा आहिनि ऐं हिन दफ़े जीअं तव्हां टंडेलया ॾिठो त 50% माण्हुनि जेको आहे उहो पोखी न कई आहे कमंद जी। सिंध जे ॿियनि इलाइक़नि जी छा सूरत हाल आहे? साईं साॻी सूरत हाल आहे। तंहिंखां पोइ कम जो फसल जो आहे यील्ड बि कान ईंदी, मौसम बि जेका आहे साहब उहा कमनि जे हवाले सां उहा फेवर में कान रही आहे ऐं माण्हू भॼंदा न। हाणे तव्हांखे ॿुधायां त 5 सैं 6 सैं वारी वाहिद शइ ज़मीनदारी जी आहे जंहिंजो रेट किरे थो। का बि शइ तव्हां ॾिसो सस्ती कान थी थिए, बाबा ही हिननि जी मर्ज़ी आहे ऐं रेट छाजे करे हिन रेट कहिड़ी शइ हिननि खे झलियो बीठी आहे उहो रेट नथा मुक़ररु कनि। भई रुपयो बि करियो पर कयो न रेट मुक़ररु न कंदा। उहो ईअं ई तव्हांखे ॿुधायां थी ओणे पोणे रेट ते वठंदा। हिननि खे मूं तव्हांखे ॿुधायो तमामु नंढो कंदा, पोइ उन में मजबूर ज़मीनदार थींदो, कम जी कटाई कंदो। भई कम कटाई करे रखण जी शइ कान्हे न। 16 महीना थी बीहे थो, 16 महीने खां पोइ हिन में ॾाढो थो कुआरी थी पए, कटाई थी पए 16 महीने खां पोइ हिनखे छा कयो? 3 महीना वधि में वधि मिलूं 2.5 महीना हलनि थियूं। छाजे करे अॻे मिलूं 4 महीना हलंदियूं हुयूं, मिलूं घटि हूंदियूं हुयूं। हाणे मिलूं घणियूं थी वियूं आहिनि, मिलनि जी कैपेसिटी जेका क्रेशिंग जी आहे उहा वधीक आहे। अॻे मिल जेका 70,000 80 90,000 ताईं पीड़ींदियूं लख ताईं, हाणे 2 2.5 लख मिलनि डेली 24 कलाक जी बुनियाद ते पीड़ीनि पियूं। त हुननि खे ख़बर आहे त असांजो ख़र्चु हुतां पिया बचाइनि, लेबर मां बचाइनि पिया, ढेर बचाइनि पिया, ॿिया बचाइनि पिया ऐं ज़मीनदार जेको आहे मजबूर आहे कम हुनखे उछलाए ॾींदो। हिननि जी सही सिधी प्री प्लान खे छाजे करे हुकूमत हिन सां भाङे भाईवार हुकूमत भाङे भाईवार न हुजे। रेट इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार? को बि माण्हू जेको आउं पंहिंजे कमदार मुंशी खे चवां थो हीउ कमु कर सिधो त उहो करे थो। हिते कहिड़ी शइ आहे जेका हिननि खे रोकियो बीठे त ताईं अघु नथा मुक़ररु करियो। सही सिधी जेका आहे सा हिननि जी पंहिंजी जेका आहे सा लापरवाही आहे ऐं को बि आबादगार जो अहसासु दर्द कोन्हे, हिन खे तकलीफ़ कान्हे। ऐं इहा जेका पॉलिसी आहे इहा जेके आहे सूरत हाल आहे इहा इंतिहाई तशवीशनाक आहे। छो त आबादगार खे हाणे बाक़ी रुगो सब्सिडी ॾियो, फलाणी शइ ॾियो, फलाणी शइ ॾियो, असांखे पिनाइण ते पिया हैरान, बाक़ी असांखे पंहिंजो राइट कोन था ॾियनि। असांखे जेकॾहिं खंड जे रेट ते असांजो कम जो रेट जेको त 600 रुपया हुजणु खपे। सही जेकॾहिं 600 रुपया कम जो रेट हुजे त असीं पंहिंजो मां पाण करियूं न। असीं छो जेको बैंकुनि जा धिका खायूं, छो हिननि जे कार्डनि जे पुठियां हलूं? हीउ माना क़ौम खे बेकारी बनाए छॾियो आहे। क़िस्म जो माण्हू जेको मोहताज हुजे, ज़ाहिर आहे त मोर कुझु न हूंदो त आउं केॾांहुं वेंदुसि, सेठ वटि वेंदुसि, हिननि वटि वेंदुसि, हुननि वटि वेंदुसि। ऐं तंहिंखां पोइ ॿुधायो 2 लख रुपया एकड़ कम ते ख़र्च आहे त असांखे ॿुधायो त चलो हींअर कणिक में त जेको थियो आहे 14,000 DAP बोरिया मिलिया आहिनि, 8,000 कणिक जा मिलिया आहिनि। उहो कंहिं हद ताईं हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में अचे थी, कुझु न कुझु माण्हू उनजो टेक अचे। कम जेको फसल जे 2 लख रुपया आहे उन में 22,000 रुपया मिले। 2 लख रुपये में खां अबो अथव, 2 लख सां घटि में घटि तव्हां बि ॿुधायो 2 लख रुपया एकड़ ते ख़र्चु आहे। हाणे उन में ताईं ॿुधायो त जेकॾहिं उहा शइ बीह वई, हिन खां पोइ हाणे पाणी हुनजा बंदि थी विया, वरी कणकूं पाणी मथां वरी तव्हांखे ख़बर आहे त सालियानी बंदी जेका थींदी आहे, जी हा, वाहन जी खाटियूं थींदियूं आहिनि, उनमें पाणी हलियो वेंदो, पोइ कम जेको आहे वरी उतर महिल लॻंदो आहे त कम त सोकाड़ो खाईंदो आहे। सही हुनमें जेको आहे सो खंड जो रेशो वधंदो आहे पर कम जो जेको वेट घटिबो आहे। त आबादगार जो सॼो माना रेट में वेट में असांखे टोटल जेको आहे सो नुक़सानु आहे। आबादगार खे अहिड़ो सोड़ो था कनि। आबादगार सच तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल जेका 2024 सॼो 23 जे आख़िर खां वठी त ज़मीनदारी जो सॼो रिकॉर्ड जेकर चवंदो त तव्हांखे A to Z ॿुधायां त तमामु ज़मीनदार जेका सूरत हाल बदतरीन रही आहे। ठीकु आहे, बदीन हलंदासीं। बदीन मां असांखे जॉइन कयो दीदार मल्ला जी। दीदार मल्ला, ॿुधाइजो त बदीन में जेके शुगर मिल्स आहिनि केतिरियूं आहिनि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि चिमनी ॿारी आहे, आबादगारनि जो छा चवणु आहे, कम जो अघु मुक़ररु थियो न थियो, छा सूरत हाल आहे बदीन ज़िले जी? हा जी, बदीन ज़िले में हिन वक़्तु 4 शुगर मिलूं हलनि थियूं। जी हा, ऐं आर्मी शुगर मिल बदीन आहे, खोती मिल खोती, भवानी शुगर मिल जेका तलार आहे, अंसार जी शुगर मिल मातली में शामिल आहिनि। ऐं दरिन मुताबिक़ उन तमामु जो रेट हिन वक़्तु 400 कयो वियो आहे, जॾहिं त अॼु शुगर मिलनि पारां जोक शाह मुराद मिल में मिलूं हलाइण रेट मुक़ररु करण जी मीटिंग पिणु आहे, जंहिंमें फ़ैसिलो कयो वेंदो त मिलूं कॾहिं हलंदियूं ऐं रेट कहिड़ो हूंदो। जॾहिं बदीन जा आबादगार इंतिहाई परेशान आहिनि, उनजो साड़ियुनि जो रेट ऐं टमाटे जो रेट घटि हुजण जे करे आबादगार वधीक परेशानी में मुबतला थी विया आहिनि। जॾहिं त चिमनी जेका आहे सो बदीन में आर्मी मिल जी भरियल आहे
ऐं तलाह जी उहा बंदि आहे ऐं उनखां अलावा उहा खोसकी आहे उनजी चालू आहे, अंसारी मिल इहे 3 मिलूं जेके उन चिमनियूं चालू आहिनि, पर ॿुधण में अचे थो त हीअ 5 खां या 8 डिसंबर ताईं हलाईंदा। 5 खां या 8 डिसंबर खां हलाईंदा। जी। अच्छा, को अघु वग़ैरह मुक़ररु थियो आहे हुते कमंद जो, को ज़िला इंतिज़ामिया को तहरीक में आबादगारनि जो छा मौक़िफ़ आहे? आबादगार त वधीक परेशान आहिनि न, हींअर त रेट जेको आहे उहो फ़िलहालु जेको सो 400 रुपया ॿुधायो पियो वञे। जी जॾहिं त अॼु इन्ही जी जेको सो मिल जेका इंतज़ाम आहे उन्हनि जी शाह मुराद मिल में मीटिंग आहे त हाणे असांखे मिलूं कॾहिं हलाइणियूं आहिनि ऐं रेट कहिड़ो मुक़ररु करियूं। फ़िलहालु त रेट इहो ई पियो अचे 400 रुपया माना जेको सो कमनि जो अघु ॿुधायो पियो वञे ऐं उहो बि माना तमामु घटि आहे। आबादगार तमामु वधीक परेशान आहिनि, हारी बि परेशान आहिनि ऐं तमामु माशी उनजो क़तलेआम कयो पियो वञे इन हवाले सां। ठीकु आहे दीदार मल्ला, वापसि हाणे ईंदासीं साईं मीर अब्दुल करीम तालपुर साहिबु। अघ ते मामिलो, हर फ़सुल जे अघ ते सिंध में मामिलो थिए थो त अघु नथो मिले। आबादगारनि जी केतिरी उपत अचे थी, केतिरो मतिलबु उन ते इन्वेस्ट कनि था, ज़ाहिर पाण जेकॾहिं कमंद जी ॻाल्हि कयूं उनखां पोइ जेका प्रोडक्शन आहे उहा केतिरी थिए थी, पोइ आबादगार खे बचे केतिरो, जो आबादगार दाहूं थो करे त असांजो ख़र्च बि नथो निकिरे। गुज़ारिश इहा आहे त मूं तव्हां यादि कयो त 2 लख रुपया एकड़ ते घटि में घटि ख़र्चु आहे। जी हाणे जीअं अधे वञे ज़िक्र कयो 400 रुपया हले पई, बाज़ार में बिल्कुलु इहा ॻाल्हि हले पई, हाली पंहिंजी मर्ज़ी कंदा हुई। जी ठीकु आहे न, कमंद कटिबो हुयो 400 रुपये ते, हाणे 400 ते 650 मूं तव्हांखे ॿुधायो, पर इहो जेकी बदीन जा इलाइक़ा या ॿिया इहे इलाइक़ा आहिनि या जिते थकल बंदियूं आहिनि या हेठि उमरकोट कोट गुलाम या मीरपुर खां जूं काफ़ी अहिड़ियूं ज़मीनूं आहिनि जिथे कम 400 मन थो लहे, 400 रुपया 500 लहे, 500 मन लहे तव्हां 5 2 लख रुपया त हिते थी विया न। 16 महीना जेको सफ़र कयोसीं असां वटि हींअर बनी जे मकाद जो रेट जेको 1 सवा लख 1.5 लख 50,000 रुपये खां घटि, कलराठी बनी 50,000 रुपये खां घटि कोन्हे। असां त हिन खां सुठो बनी मकाद ॾेई छॾियूं न। सही। असांखे हिननि बिहारी उन चौवाटे ते आहे त तव्हां इहो ओड़े पिण ज़मीनूं खपाइनि या मकादनि ते ॾियनि या उहा ख़रीदार बि पाण हूंदा, शायदि इहो ई किसो हूंदो। इन सूरत हाल ते जी पोइ तव्हां ज़मीनदार खे कुझु कोन्ह पियो थियो। मूं तव्हांखे ॿुधायो 16 महीना तव्हां हिकिड़ो टाइम पीरियड ॿधो, पोइ उन खां पोइ तव्हांखे इहे इख़राजात आहिनि, पोइ इन में हारी आहे। ऐं ज़मीनदार वाहिद जेका आहे जेको कारोबार आहे जंहिंमें अधु जो भाईवार आहे, हारी जेको आहे उन में अधु जो भाईवार आहे ऐं उन सभु कंहिंखे पंहिंजो हिसो पती मिले थो। हाणे सभिनी माण्हुनि जो जेको मेजॉरिटी ॾिसो न, ज़मीनदार त खे फुड़ी तलाब छो कुझु न कुझु मिले थो, पर हाणे मिलंदो छा, उहो बि त ख़र्चु कयो वेठो आहे न। उनखे बि इन रेटनि में इन्हनि में त उनखे बि त वारो कोन्हे। बाक़ी उहो ग़रीब जेको आहे सो बि मक़रूज़ पियो थिए। तव्हां ॿुधायो ट्रैक्टरनि जो डीज़ल जो रेट कहिड़ो आहे, लाइट जो रेट कहिड़ो आहे, हर शइ जेका आहे त तव्हांजे अॻियां पई आहे। पेट्रोल जो रेट कहिड़ो आहे ऐं ज़मीनदार जो जेको टोटल जेका हिननि जी जेका पॉलिसी आहे सो ज़मीनदार दोस्त कान्हे, आबादगार दोस्त पॉलिसी कोन्हे, सनतकार दोस्त पॉलिसी आहे। उन तहत हलनि पिया। असांखे सम्झ में ॻाल्हि थी अचे त हुकूमत जेका आहे सा हुनजी रिट छो कान्हे। भई तव्हां कम जो रेट मुक़ररु करियो न, छो नथा कयो? तव्हां खंड जो रेट आहे जेको उनकी कैलकुलेशन करियो न, तव्हां हुनखे भेट करे ॾियो ऐं हुकूमत हुकम ॻाल्हाईंदी आहे न। असां लाइ हींअर ॾिसो कई एक्ट पिया अचनि, कई कानून बाबा हीअ बि करियो, हीअ बि करियो, हीअ बि करियो, सभु थिए पियो। रिकवरी जे ते अचनि था त सभु कुझु कानून लागू करियो, पंहिंजूं कयो वञनि। नथो हिननि वटि को बि कानून कोन्हे आबादगार खे रेट ॾियण लाइ, आबादगार खे फैसिलिटी ॾियण जो का बि आबादगार जे लाइ को बि कानून कोन्हे। बाक़ी ॿिया सभु कानून हिननि जा जेके आहिनि से उहे पास बि थियो वञनि, उहे कानून हिननि जा नाफ़िज़ बि थियो वञनि, असां ते बि उहे लॻी वञनि बाबा टैक्स बि भरियो, हीअ बि भरियो। इहा सॼी सूरत हाल आहे। असांखे टोटली गैर यकीनी सूरत हाल आहे ऐं ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे। ऐं आबादगार जेको आहे तव्हांखे ॿुधायां त रस्ते ते अची वियो आहे वीचारो। आबादगार जी सूरत हाल मक़रूज़ आहे। आबादगार जेको वाइट कॉलर हिकिड़ो जेको आहे सो हुनजी जेंट्स में या उहो जेको आहे सो नेचर आहे हिकिड़ो माण्हू रखे थो। बाक़ी उहा आबादगार जी सूरत हाल कान अथव जेका तव्हां ॾिसो पिया। ठीकु आहे, नंढो ब्रेक आहे, ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचूं था ऐं इन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं था। ॾिसंदा रहो अॼु जी ॻाल्हि। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि में हिकु भेरो ॿीहर भलीकार ऐं पाण असांखे जॉइन कयो आहे ज़ाहिद भुरगड़ी साहिबु, पाण सिंध एग्रीकल्चर चैम्बर जा जेको आहे जनरल सेक्रेटरी आहिनि, आबादगार अॻवान आहिनि। ज़ाहिद साहिबु, तव्हांखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। हीउ जेको मामिलो आहे हर साल इहो ई थिए थो त कमंद जो अघु नथो मिले, पोइ आबादगार रोडनि ते बि अचनि था, कोर्टुनि में बि वञनि था। अॼु बि सिंध हाई कोर्ट में ॿुधणी हुई, हुन में धुरियुनि खे बि तलब कयो वियो आहे, हिनखे केन कमिश्नर खे हिननि खे नोटिस जारी कया विया आहिनि। इहो मामिलो कॾहिं हल थींदो, हुनजो मुस्तक़िल हल कॾहिं ईंदो, का पॉलिसी छो नथी अचे, का कानून साज़ी छो नथी थिए, जो चिमनियूं अञा ताईं न भरियूं आहिनि, शुगर मिलूं अञा ताईं बंदि आहिनि, पीड़ाई शुरू न थी आहे, 38 शुगर मिलूं सिंध जूं ईअं जो ईअं बंदि आहिनि, लखें पोरियत जेके आहिनि उहे, बल्कि हज़ारें पोरियत जेके आहिनि उहे बेरोज़गार वेठल आहिनि, आबादगार बि रोडनि ते आहिनि, उन्हनि खे अघु बि न मिलियो आहे कम जो। उनखे कॾहिं बि आबादगार खे एतिरो रिलीफ कोन थो मिले। सर
सुवाल इहो आहे जो शुगर मिल मालिक जेके आहिनि से हिकिड़ो शुगर माफ़िया जो रूप अख़्तियार करे विया आहिनि। सही। आवाज़ अचे थी जी मुंहिंजी? जी बिल्कुलु सर, तव्हां ॿुधायो। हाणे शुगर मिल माफ़िया हिकिड़ो, हाणे मूंखे अॼु आउं शाम जो वेठो हुउसि, मूं वटि हिसाब ॾिठो 2023 में कमनि जो रेट हो 495 रुपया। जी हाँ। 460 रुपए खां कमनि शुरू थियो 2023 में। जी हाँ। हाणे 2025 में जॾहिं हर शइ डबल महांगी ट्रिपल महांगी थी वई आहे, हिननि छा कयो जो पाण में कार्टेल करे 400 रुपया जस्टिफाई करे थो, जॾहिं हिननि पोइ साल 120 रुपया खंडु हिननि 650 रुपया ॾिना सभिनी मां। मूं वटि पर्चियूं पयूं आहिनि, तव्हांखे पर्चियूं ॾेखारियां थो 650 रुपया ॾिना। ही 400 रुपया हींअर जेको आहे 220 रुपया खंड ते मोलाइसिस जा रेट वधी विया आहिनि, बगास जा रेट हर शइ जो वधी वियो आहे। ही हिकिड़े मण कमाद मां असां कैलकुलेशन कई आहे, ही उन मां 2300 रुपया ठाहिनि था। जी हाँ। माना 2300 मां 1900 पाण खनि था, 400 असांखे ॾींदा। सही, बिल्कुलु। ख़ुदा जो कहर आहे। ही बेसिकली छा आहे, ही आबादगारनि खे कमनि खां परे करणु चाहिनि था। ऐं अॻियां हली शुगर मिलनि जो उहो असरु थींदो सिंध में जेको कॉटन फैक्ट्रियुनि जो थियो आहे। तव्हांखे सभिनी खे यादि हूंदो त सिंध में हर तालुके में 2-2 3-3 कॉटन फैक्ट्रियूं हूंदियूं। अॼु हुननि जो लोह विकामी वियो हलियो, सॼो वियो हलियो कबाड़ियुनि वटि। आख़िरी में जेको हिननि जी पॉलिसी आहे कमनि जे बारे में, ही कमनि मां आबादगारनि खे कंदा। तव्हां ॾिठो हूंदो कश्मीर में ॿिए पासे आबादगारनि कमनि खे दिलि बर्दाश्त था थी बाहि ॾिनी आहे। सही मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेको माण्हू 1.5 साल जे पंहिंजो कमांड साढे वॾो कयो आहे, उहो पंहिंजे कमांड खे बाहि ॾिए पियो, दिलि सां केरु कोन ॾींदो। तव्हां मूंखे ॿुधायो तुंहिंजी दिली कैफ़ियत छा हूंदी जॾहिं हुन बाहि ॾिनी हूंदी? सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। अज़बर साहब मूंखे हिकिड़ी ॿुधायो, पंहिंजी रोज़ी खे केरु बाहि थो ॾिए अॼु? जी हाँ, बिल्कुलु। ही हिकिड़ी माफ़िया आहे। ऐं माफ़िया छा आहे जो हिन में सियासी धुरियूं आहिनि, ही पॉलिटिकल माण्हू आहिनि जिन्हनि जी शुगर मिलूं आहिनि, ऐं ही जेके सेठिया जेके मेमण सेठिया आहिनि जिन्हनि जी इहे ॿियूं मिलूं मेमण सेठियुनि जूं आहिनि, उहे सियासी माण्हुनि जे कुल्हे ते उहे बदमाशी वेठा कनि आबादगारनि सां। सही। ऐं ही जेको आहे, आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त ही 400 रुपया मण जेकॾहिं पहिरीं ॻाल्हि त को बि आबादगार हिननि खे कमनि कोन ॾींदो। सभिनी खां पहिरीं मुंहिंजी तनज़ीम आहे सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर, उन जो मरकज़ी जनरल सेक्रेटरी आहे। तव्हांजे तोसर सां अपील थो कयां 400 रुपये में हिननि खे कमांड न ॾियो। आख़िरी में असांखे गुड़ ठाहिणो पियो, चीचड़ा लॻाइणा पिया, चीचड़ा लॻाए असां गुड़ ठाहींदासीं। आबादगार हूं बि ॾुखनि सूरनि जो ॾाढो आहे। असां मौसम सां मुक़ाबिलो कयूं था, आफ़तुनि सां मुक़ाबिलो कयूं था। तव्हांजे साम्हूं जेको आहे ॿोॾि अचे थी, सभु शइ ॿुॾी वञे थी, बरसातूं पवनि थियूं, नथियूं पवनि, सोक अचे थी। असां तकलीफ़ जा ॾाढा आहियूं। असां ही साल ॾुखियो सुखियो कढी ईंदासीं, पर ही मिल वारा भोॻींदा तमामु घणो। इहो आउं तव्हांखे ॿुधायां, ही जेका हिननि जेका ब्लैक मेलिंग खे, तव्हां मूंखे ॿुधायो 2 मीटिंगूं थियूं आहिनि अज़बर साहब शुगर केन कंट्रोल बोर्ड जूं। जी हाँ। कहिड़ी कोन आहे 2 मीटिंगूं में? असां आबादगार विया आहियूं, वेठा आहियूं, केरु असांखां चाहे कोन पियो पुछे। असां वेठा आहियूं जहिड़ा फ़क़ीर हुजूं। असां मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर जे हुते असां वेठा आहियूं कॉन्फ्रेंस रूम में। असां पहुता आहियूं 12 बजे जो टाइम आहे, 1:45 बजे न असांखे पाणी पुछियो, न असांखे चांहि पुछी। उन खां पोइ असांखे चइनि पासवा वारा कोन था अचनि, इन करे जेको आहे असां मीटिंग खे कैंसिल था कयूं। इन खां पहिरीं जेको आहे मीटिंग में असांखे घुराइनि। असां मीरपुर ख़ासि मां आऊं हली वियुसि, ऐं जॾहिं हुते पहुतो आहियां साईं मुमताज़ अली शाह मीरपुर ख़ासि मां आयो। उन खां पोइ असांजो दोस्त साईं सेठर शिकारपुर मां आयो मीटिंग में। घर ते पहुता चइसि मीटिंग कैंसिल थी वई। आबादगारनि खे ही ह्यूमिलेट पिया कनि, ऐं आबादगारनि खे जेको आहे सो उन्हनि सां अहिड़ो सुलूक पिया कनि जहिड़ा की असां चोर हुजूं। मां कमंद पोखे जहिड़ी ग़लती कई हुजे यार। ही त जेको आहे सो तमामु घणो असां सां ज़्यादती आहे। ही सियासी माण्हुनि जूं जेके मिलूं आहिनि उन्हनि जो ही फ़ाइदो पिया सेठिया वठनि, ऐं आख़िरी में जेको आहे सो ही कमंद उहा कमोडिटी थी वई आहे जेका ब्लैक मेलिंग आहे। ही सभु माफ़िया आहिनि। यादि रखिजो, हिननि हिन साल ही भले लखे रुपया कमाए वेंदा, हलिया आईंदा साल जेको असां ही लोड़ींदा, ऐं असां शुगर मिल बाइकाट जी मुहिम हलाईंदासीं। ऐं ॿियो कोशिशि असांजी इहा ई आहे, जेकॾहिं 400 ते मिलूं हलियूं त मिलुनि जे साम्हूं ऐवान ज़रात मुज़ाहिरा कंदी। हर मिल जे साम्हूं असां माण्हुनि जा मुज़ाहिरा कंदासीं,
ऐं कमनि जेको आहे मिल ताईं पुॼणु कोन ॾींदासीं। सही। अच्छा सर, मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चन इहो आहे त जॾहिं बि को बि फ़सुलु लहे थो, कमंद जो हुजे, कपह जो हुजे, जेको बि मामिलो लहे थो, हीअ आबादगार तंज़ीमूं छा पियूं कनि? तव्हांजो हिकिड़ो सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर आहे, आबादगार बोर्ड आहे, आबादगार इतिहाद आहे, उन्हनि जो पाण में जेको नज़र नथो अचे, आबादगार तंज़ीमूं छा पियूं कनि आबादगारनि जी फलाह बहबूद जे लाइ? ख़ासि करे जॾहिं इहे फ़सुल लहनि था त आबादगारनि खे रोडनि ते अची लठियूं खाइणियूं पवनि थियूं पंहिंजो फ़सुलु खपाइण जे लाइ। साईं ॻाल्हि इहा आहे जो ॾिसो हिकिड़ी शइ हूंदी आहे जी अज़मत साहिबु, केरु माण्हू जेकॾहिं ॿुधे, जी हा, हिकिड़ो ज़मानो हूंदो त हिकिड़ो आबादगार जेकॾहिं प्रेस क्लब जे साम्हूं बि मुज़ाहिरो कंदो हो, जी हा, उनजो नोटिस वरितो वेंदो हो। सही। अॼु जेको आहे सो अहिड़ो दौर अची वियो आहे, सियासी अहिड़ी हवा हिकिड़ी हली वई आहे जो माना केरु रड़ियूं पियो करे, केरु फांसी पियो खाए, केरु कुझु पियो करे, हुनखे लठू हणी मोचड़ हणी भॼाए छॾियो। माना कंहिंजी न ॿुधण वारो वक़्तु अची वियो आहे, माना कंहिंजी ॿुधणी कोन्हे। जी हा, बिल्कुलु। हीउ हिकिड़ो दौर अची वियो आहे। तव्हां पाण बि ॾिसो वेठा त आख़िर साफ़िन जो बि हींअर तव्हांजो पीका जेको थियो उन ते तव्हां साफ़िन जो एहतजाज थियो, पर हिते हींअर केरु फांसी बि खाई वञे, कंहिंखे परवाह कोन्हे। अहिड़ो दौर अची वियो आहे। सही। मतिलबु तव्हां चओ था वायुमंडल थी वियो आहे। केरु ॿुधे कोन थो तव्हांजी? सर कंहिंजी केरु कोन थो ॿुधे। भला मूंखे ॿुधायो न कहिड़े वकीलनि जी कंहिं ॿुधी? सही। वकीलनि जी त ॿुधी हींअर अहिड़ो टाइम अची वियो आहे जो माना सही। आऊं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां त हिकिड़ी अज़मत, मुंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी गौर सां ॿुधो। सर, हीउ जेको आबादगार गाड़ी में रहे थो, इन वटि को बि इंफ्रास्ट्रक्चर कोन्हे। आऊं हींअर ॿाराड़ी में वेठो आहियां, आऊं पंहिंजी वॾी देरि रोशनाबाद में वेठो आहियां हींअर। हीअ आहे मीरपुर ख़ासि ज़िलो तालुको चुनो। असां वटि जेको आहे न को सुई गैस आहे, न को हिते का चङी अस्पताल आहे जंहिंमें को माण्हू वञी सघे, न को हिते कहिड़ा रोड आहिनि। हिते लाइट आहे जेका अचे थी सिर्फ़ु 6 कलाकनि लाइ, 18 कलाक जी लोड शेडिंग आहे। माना असांजो इंफ्रास्ट्रक्चर में को बि हिसो कोन्हे। इंफ्रास्ट्रक्चर जेको बि गवर्नमेंट जो आहे उन में ॿाराड़ी जे माण्हू जो को हिसो कोन्हे। सही। असांखे इंफ्रास्ट्रक्चर में बि असांजो को हिसो कोन्हे। असां हुई महिरूमी जी ज़िंदगी गुज़ारीनि पिया। आख़िरी में असां वाहिद माण्हू आहियूं जेके हारी नारी असांजा ॿारे बचे ज़ाले मुड़ुसे ॾींहुं राति कमु कनि था। हाणे हींअर जेकॾहिं मुंहिंजो पाणी हले पियो, तव्हां ॾिसो हींअर अॼु न पर 2 ॾींहंनि खां पोइ सीउ केतिरो हूंदो, उन में हू पाणी विझी हिन सीउ में कमनि खे पाणी ॾींदा। सही। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अलाह जी लाठी बेआवाज़ आहे, हुननि जा पेर सुन था थी वञनि, उन्हनि खां तव्हां 400 रुपया ॾेई हुननि खां तव्हां कमांदे अहिड़े नमूने सां वठंदव, या उन्हनि खे ब्लैकमेल करे ऐं हुननि खे मजबूर बेवस करे उन्हनि खां तव्हां शयूं वठंदव, यकीन कजो त अलाह साईं जी लाठी बेआवाज़ आहे। हिननि खे इन जी सज़ा ज़रूरु मिलंदी। आबादगारनि सां जेको ज़ुल्म थिए थो ऐं उनजो रिज़ल्ट छा थींदो? अॼु असां ठीकु आहे, वॾी उमिरि जा आहियूं, ज़मींदारी में आहियूं, असांजी औलाद हाणे बाग़ी थी वई आहे। अज़मत, ज़मींदारी खां असांजी औलाद बाग़ी थी वई आहे। मुंहिंजा पुट चवनि था बाबा इन खां त PITC में कराची में PITC में जेकॾहिं पान जो दुकानु हिकिड़ो हुजे खोखो, उहो बि तव्हांजी 600 एकड़ ॿधी खां वधीक कमाए थो। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। तव्हांजी वॾी महिरबानी ज़ाहिद बुलबुली साहिबु। सर, ओवर टू यू मीर अब्दुल करीम टालपुर साहिबु। लास्ट क्वेश्चन हूंदो छा मुंहिंजो उहो ई वापसि उहो ई सुवाल हूंदो त आबादगार तंज़ीमुनि जो हिते किरदारु कहिड़ो आहे, उहे छा पियूं कनि ऐं हिन मसइले जो हल छा निकिरी सघे थो? हर दफ़े जेको आहे इहो मुज़ाहिरा हूंदा आहिनि, हुन खां पोइ साॻियो ई आबादगार जेको आहे उहो ई कमंद ऐं जेको ॿियो जेको फ़सुलु जो सरकार खे उहो ॾींदो आहे, चाहे उहो कणिक जो वॻु हुजे, चाहे उहो कमंद जो हुजे, चाहे उहो कपह जो हुजे। साईं तव्हांजी तशवीनाक सूरत हाल आहे। जी हा। ऐं हिदायत साहिब बि ज़िक्र करे इहो सॼो जेको बि आहे मजमू इहो आहे त आबादगार जेके आहिनि बिल्कुलु आबादगार में हिकिड़ो ताओ आहे, उहो आम तनज़ीमनि जी ॻाल्हि कान्हे। बाक़ी असांजो फ़रीज़ो आहे जेके बि आबाद जा बोर्ड फोरम आहिनि उनखे बाक़ाइदे मुतहरिक आहियूं, इन खां वधीक मुतहरिक थियणु खपे ऐं बाक़ाइदे मैदान अमल में अचणु खपे। छो त आबादगारनि जो हाणे खीसो पियो कटिजे, खीसा जेकॾहिं असांजा कटिजी विया त पोइ बिल्कुलु कुझु बचंदो कोन। मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो त असांजी इहा पोज़ीशन आहे त असांखे पंहिंजी मकादे जो जेको हिसाबु आहे न उहो मकादे वारो ख़ुशि आहे असांखां।
पंहिंजी जॻह वरी पोखे पियो। असांजो ज़रात जेका मुल्क जी रीढ़ जी हॾी आहे उन माण्हू जो इस्तेसाल कयो वञे, असां बिल्कुलु भरपूर एहतिजाज कंदासूं, असां मार्च करे न वेंदासूं। ऐं बिल्कुलु इहो 400 जे अघ में तव्हांखे मूं त सिधो कुझु कोन्हे न, हीउ सिधो विधो उन में ख़र्चु थियो पियो आहे। हिते खां पोइ टाइम पीरियड तव्हां वधो, टाइम हेतिरो टाइम कंहिं फसल जो कोन्हे। इन विच में तव्हांजो चेट कती सारियाल जेके ॿ टे फसल ॿ पका टे बि थियो वञनि, जीअं माना जेके तव्हांजे तेली ॿिज वग़ैरह आहिनि उनजा टे फसल थियूं वञनि। इन सॼी सूरत हाल में असां पंहिंजो भरपूर एहतिजाज रिकॉर्ड करायूं था तव्हांजे चैनल जे थ्रू, ऐं हू बिल्कुलु बाक़ाइदे एहतिजाज असांजो क़ाइम दाइम रहंदो। ऐं बिल्कुलु इन सूरत हाल में इन रेट ते को बि आबादगार कमंद न ॾींदो जिते 50 रुपया मण जी कटाई हुजे ऐं उते इहो कमंद जी जेका आबादगार जेको आहे सो कमंद सप्लाई मिलण खे कोन कंदो। ऐं आबादगार बाक़ाइदे सरापा एहतिजाज आहे, अमली तरह ईंदो। ऐं आबादगार तंज़ीमूं असीं बिल्कुलु मुतहरिक आहियूं ऐं बिल्कुलु उनजी जेको बि असांजो फ़र्ज़ु आहे उहो असांखे निभायूं पिया ऐं वधीक निभाईंदासीं। वधीक निभाईंदो। ऐं तव्हांजो जीअं ज़ाहिर साहिबु चयो त असां मिलनि जे साम्हूं जेको आहे उहो एहतिजाजी थियणो ईंदो। नाज़िम प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। मां मीर अब्दुल करीम टालपुर साहिबु, ज़ाहिद बुरगड़ी, नसीर शाह, इंदिदार मला साहिब जो थोराइतो जिन टाइम ॾिनो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां मुल्क जंहिंमें नारा त हणूं था त असां ज़रई इनक़लाब आणींदासीं, पर उन ज़रई इनक़लाब खां पहिरीं हिन मुल्क जी मईशत खे जॾहिं असां हथु वठी तबाह कयूं था, आबादगार जो इस्तेसाल कयूं था, हिन ज़राअत जो इस्तेसाल कयूं था, त हीउ मुल्क हीउ सूबो कीअं तरक़ी कंदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां पहिरीं मईशत खे मज़बूत कयूं, आबादगार खे मज़बूत कयूं, हुन हथ मज़बूत कयूं, पोरियत खे मज़बूत कयूं, त पोइ हीउ मुल्क हीउ सूबो जेको आहे बहराननि मां बि निकिरी सघे थो ऐं तरक़ी जी